जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। दोस्तों, ॾाढी ख़ुशी ॾाढी हर्ष जी ॻाल्हि आहे कि भॻवान श्री झूलेलाल असांजा इष्ट देव उन्हनि जो चालीहो साहिबु शुरू थी रहियो आहे, जेको भारत जे छा विदेशनि ताणी मंदरनि में मल्हायो वेंदो आहे। अलॻि अलॻि नमूने हर को पंहिंजे हिसाब सां हिन खे मल्हाईंदो आहे। केरु 40 ॾींहंनि जो उपवास कंदो आहे, त केरु शाम पहर हिकु टाइम जो भोजन कंदो आहे, त केरु फल फ्रूट ते माना इन अलॻि अलॻि विधि सां अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि नमूने सां इन जा विर्त इत्यादि कंदा आहिनि ऐं 40 ॾींहं ई भॻवान श्री झूलेलाल खे मनाइण जो प्रयास कंदा आहिनि। ऐं इन सां भॻवान श्री झूलेलाल जी आराधना सां उन्हनि जूं सुखाऊं बि पूरियूं थींदियूं आहिनि, उन्हनि जे घर में मंगल मांगलिक कार्य भी थींदा आहिनि ऐं धन संपदा भी ईंदी आहे। इन ई कड़ी में अॼु जयपुर जे अंदरि भॻवान श्री झूलेलाल मंदिर राजा पार्क सिंधी कॉलोनी अंदरि झूलेलाल महोत्सव 40 जो प्रारंभ थी चुको आहे, जंहिंजी शुरूआत भॻवान श्री झूलेलाल जे वंशजनि जे हथनि जे द्वारा थी, उन्हनि जे कर कमल द्वारा थी। बाक़ाइदा अॼु सुबुह जो मंत्रोच्चारण सां गॾु हवन इत्यादि थियो। तंहिंखां पोइ भॻवान श्री झूलेलाल जे वंशज साहिबु जेका आयल हुआ उन्हनि जे द्वारा जोत प्रज्वलित थी ऐं अखो पल्लो इत्यादि थिया। तंहिंखां पोइ शहनाई वादन ढोल नगाड़नि सां गॾु नाच गाना ऐं महिलाउनि साईं जिन का कंगड़ी ॿधायनि ऐं प्रसाद इत्यादि प्राप्त कया आहिनि। अमरलाल साहिब मंडल जे अध्यक्ष शंकर आसनानी जीअ ॿुधाइनि कि 40 ॾींहं ई लगातार अखंड जोत ॿरंदी रहंदी ऐं लगातार भॻवान श्री झूलेलाल के जा पंजड़ा गीत भजन इत्यादि ये महोत्सव हलंदो रहंदो ऐं पूरे ही धूमधाम सां असां हिन महोत्सव के मनाईंदासीं। अचो त तव्हांखे भॻवान श्री झूलेलाल मंदिर राजा पार्क सिंधी कॉलोनी जे जेको 40 महोत्सव जो प्रारंभ थियो आहे उन जा कुझु वीडियो था ॾेखारियूं। जय श्री झूलेलाल।
आयुलाल समहितो झूलेलाल। पूर्व अध्यक्ष महोदय